कीजिए। मीडियम व्यूज में 1008 किलो हर्ट्ज ते असी हमारा मुखातिब आए हूँ रेडियो पाकिस्तान हैदराबाद के स्टूडियोज में प्रोड्यूसर नाइमा सिद्दीक सुमरो सरतन जिला प्रोग्राम पेश करी थी सुगड़ियन सथ। अस्सलाम वालेकुम साथियों, प्रोग्राम सुगड़न सथ में मैं आवाजी मेज़बान शहजादी भरबड़ी। साथियों, प्रोग्राम सुगड़न सथ में अज असां वटि असांजी मेहमान आहे पुष्पा कुमारी। पाण सोशल एक्टिविस्ट भी आहिनि ऐं ह्यूमन राइट्स में पाण मेंबर भी आहिनि ऐं गॾोगॾु इंसानियत जे हवाले सां केतिरनि ई जॻहनि ते पंहिंजा कमकार कंदियूं रहियूं आहिनि। तफ़सीली पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं, उन्हनि खे भलीकार चऊं था। पुष्पा, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्त में टाइम कढी असां सां गॾु अची रेडियो ते पंहिंजी भेणुनि ऐं सतनि सां गॾु वेठा आहियो। तव्हांखे भलीकार था चऊं ऐं दीवाली जूं तव्हांखे लख लख मुबारकूं बि हुजनि। महिरबानी अदी शहज़ादी। ऐं जॾहिं सर्दियूं सॾु कंदियूं आहिनि तॾहिं असां दीवाली बि उन्हनि सां गॾु मल्हाइणु चाहींदा आहियूं ऐं चाहींदा आहियूं त असां सर्दियुनि सां गॾु दीवाली मल्हायूं ऐं ख़ुशियुनि में उन्हनि खे बि शामिलु कयूं। इन करे मां अॼु त तव्हां तमामु घणा मसरूफ़ हूंदा घर में। जी बिल्कुलु, अॼु मिठाइयूं ठाहींदा आहियूं। मां अधु मिठाई घर में छॾे पोइ आई आहियां। कहिड़ियूं कहिड़ियूं मिठाइयूं ठाहियूं आहिनि? बेसन जी मिठाई ऐं गुलाब जामुन ई मां ठाहिया आहिनि। हाणे वञी मुख़्तलिफ़ डिशिस ठाहींदासीं राति जो ऐं कुझु गेस्ट ईंदा, महिमान ईंदा आहिनि। जीअं तव्हांखे असांजे उअं बि ख़ुशियुनि जा जॾहिं मौक़ा हूंदा आहिनि तॾहिं ईद जे मौक़नि ते पाण हिकु ॿिए जो अचिबो आहे त उहो असां मिली करे मल्हाईंदा आहियूं। कोशिशि कंदा आहियूं त असां पोइ हू कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु रखंदा हुजनि त उन्हनि में असां ख़ुशियूं जॾहिं रमज़ान ईंदो आहे तॾहिं असीं सहरी अफ़्तारी जॾहिं गॾु कंदा आहियूं तॾहिं दिलि चईंदो आहे त उन्हनि खे दिवाली में बि शामिलु कजे। तमामु सुठी ॻाल्हि आहे। जेके ख़ुशियुनि जा ॾींहं हुजनि त उन्हनि में ख़ुशियुनि में हिक ॿिए खे ज़रूरु सारजे। ऐं जीअं त तव्हांजो तालुक़ बि मिठीअ सां आहे ऐं मिठी अॼु ईद जो बि मौक़ो आहे। अच्छा, मिठीअ में केतिरे अरसे खां तव्हां शुरू खां ई उते रहंदा हुआ या उतां वरी पोइ माइग्रेट करे हैदराबाद आहियो? इन जी छा ख़ासि वजह कहिड़ी हुई अचण जे हवाले सां? ॾिसो, असां बेसिकली उन कम्यूनिटीज़ खां या उन खां तालुक़ु रखंदा आहियूं जेका गुरबत जी लकीर खां हेठि हूंदा आहिनि। त बाबा मुंहिंजो ग़रीब हुयो ऐं उन्हनि जो फादर गुज़ारे विया हुआ। पोइ जॾहिं इहो माइग्रेशन थी 1971-72 जी ॻाल्हि आहे ऐं पोइ बाबा उन्हनि लाइ पोइ हैदराबाद आया त कुझु पंहिंजे लाइ कजे। छो जो उन्हनि टाइम अटो ऐं लटो तमामु अहम हिकिड़ो ॾुखियो तमामु मुश्किल हुई ऐं जंग जो ज़मानो हुयो। त बाबा चवंदा हुआ त असां उतां पोइ जॾहिं हैदराबाद आयासीं, हिकिड़ो त ॿारनि जी पढ़ाई जे हवाले सां, ॿियो उन्हनि पंहिंजी कोशिशूं कई त मज़ूरी शहरनि में मिले थी। उन टाइम ते जंग जे ज़माने में 71-72 जी जंग लॻल हुई त बाबा चयो त उन टाइम जॾहिं बॉर्डर ते तमामु घणा जहाज़नि जो सायरन ही हो त उन्हनि सां जॾहिं कोशिशि कई त हिते शहरनि जी तरफ़ अचिजे। पोइ बाबा उतां लॾे आया ऐं हिते असां केतिरा भेण भाउ आहियो तव्हां? असां 8 भेण भाउर आहियूं। बिल्कुलु। ऐं पोइ उन्हनि सभिनी वरी जॾहिं हिते हैदराबाद आयो त पोइ स्कूलनि में दाख़िला वठणु पढ़ाई जो सिलसिलो शुरू थियो? जी बिल्कुलु, पढ़ाई जो सिलसिलो ईअं थियो त हैदराबाद अची करे 8 भेण भाउरनि खे पढ़ाइण बि तमामु हिकिड़ो वॾो मसइलो हो। ऐं कोशिशि कंदी त हिकिड़े वॾे थाल में अछो भतु ठाहे हुन में खीर विझी पोइ सभिनी खे खारायूं ऐं सभु गॾिजी खाइनि। त हुन टाइम ते इहो ज़मानो हुयो त हिकिड़े वॾे थाल में पोइ अम्मा अछो भतु ठाहींदी ऐं हुननि में खीर विझी पोइ असांखे ॾींदी ऐं स्कूल मोकिलींदी। ऐं हुन टाइम ते गवर्नमेंट स्कूल में असीं पढ़ियासीं। मुंहिंजो बाबा झील पार्क सीमेंट फैक्ट्री में एज ए मज़दूर अपॉइंट थिया। उन्हनि खां पोइ आहिस्ते आहिस्ते कुझु तरक़ी जा ज़ीना मथे चढ़ंदा विया ऐं आहिस्ते आहिस्ते असांजी इम्प्रूवमेंट आई। पढ़ाई हिते कईसीं। उन टाइम ते दौर अहिड़ो हो त ज़ियालत जे दौर में मैट्रिक में हुयासीं। सही। अच्छा, उन खां पोइ जॾहिं जॉब मिली तव्हां बि हिते मुख़्तलिफ़ फॉर्म्स में कमु कयो पिया, कॾहिं वरी इहो सोचो त असां मिठी वञूं ऐं उते जो को कमकार कजे या उते जी पंहिंजी धरतीअ जे माण्हुनि जे लाइ
के आसाइशूं के कमकार के स्कूल्स खोलजनि के डिस्पेंसरीज़ छाकाणि जो तालीम सां गॾोगॾु तव्हां ह्यूमन राइट्स में आहियो बिल्कुलु। त उन्हनि माण्हुनि सां उन्हनि कंपनियुनि सां ॻाल्हाए उते जे लाइ कॾहिं सोचो या कुझु कमु कयो आहे? बिल्कुलु असांजो दिलि उते आहे, धड़कन बि उते आहे, मिठी आहे ज़रा, मिठी नालो ई मिठी आहे, जी, मिठो। त उन्हनि सां सोचींदा आहियूं ऐं उन्हनि जे लाइ कोशिशि कंदा आहियूं। हाणे मुख़्तलिफ़ इदारनि सां, जीअं त मां सिंधी माइनॉरिटी कमीशन में एज़ ए मेंबर कमु था ऐं कयो। इहो फर्स्ट टाइम हिस्ट्री में थियो आहे त का माइनॉरिटी सां या का अक़लियती औरत जेका आहे उहो कमीशन में आई आहे। त मुंहिंजी तमामु कोशिशि हूंदी आहे त पंहिंजी औरतुनि लाइ कुझु कमु कजे। हुनजी छो जो थरपारकर में हाणे एजुकेशन जेका रेशियो आहे औरतुनि जो, ख़ासि करे छोकिरियुनि जो घटि आहे, छो जो उते ॿार कोशिशि कंदा आहिनि त छोकिरनि खे मोकिलिजे। त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त छोकिरियूं अॻिते अचनि ऐं पढ़नि ऐं उहो पंहिंजो नालो रोशन कनि। त उते थरपारकर में असां काफ़ी स्कूल्स ऐं उन्हनि जी जेका गर्ल्स एजुकेशन ते असां कमु कयूं पिया। इन खां अलावा मां जेका आहे नेशनल लॉबिंग डेलीगेशन फॉर माइनॉरिटी राइट्स में हिकिड़ो इदारो आहे, उन्हनि में लेजिस्लेशन ते कमु कंदा आहियूं। ऐं लेजिस्लेशन में असां हिंदू मैरिज बिल हींअर पास करायो 2018 में। ऐं उन्हनि जे पास थियण खां पोइ ॾिसो पंहिंजी औरतुनि जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे त औरतुनि जे लाइ या ख़ासि करे अक़लियती जेके बि उते कानून पास कराया विया आहिनि उनखे वरी इम्प्लीमेंट बि कराइजे। छाकाणि जो कानून त उते ठहियल आहिनि, पास थियल आहिनि, पर हाणे इहो आहे त उनखे इम्प्लीमेंट कराइजे ऐं वधि में वधि ख़ासि तौर ते नियाणियुनि जे स्कूलनि जे लाइ कोशिशि कजे, जेको असांजी गवर्नमेंट तमामु घणो हिन में उपा वठी रही आहे। ऐं घणा पाण वटि स्कूल्स बि आहिनि जेके असांखे फ्री ऑफ कास्ट हिन दौर में, हेॾा जेको महांगाई जो दौर बि आहे, ॾुखियो दौर बि आहे, उन में बि असां वटि तालीम ॾिठी वञे त मुफ़्त में पढ़ाई आहे। किताब असांखे मुफ़्त मिलनि था पंहिंजे सरकार जी तरफ़ां। त उन लाइ तव्हां ॾिसो त अॼु बि असांजा ॿार उते पढ़ाई में घटि आहिनि ऐं नथा वञनि। हाणे इहो जेको फ़र्क़ु आहे त उहो कम्यूनिटी खे वधीक ॾिसणु खपे। तव्हां हिन में छा चवणु चाहींदो, ख़ासि तौर ते पेरेंट्स जे हवाले सां? ॾिसो कम्यूनिटी तव्हां जेका ॻाल्हि कई त कम्यूनिटी खे अॻिते अचणु खपे। हाणे कम्यूनिटी खे कीअं, छो जो औरतुनि खे उहो शऊर ई न आहे त असांजूं नियाणियूं जेका आहे उहो पढ़ियल लिखियल हुजनि। उन्हनि खे अवेयर करण जी ज़रूरत आहे। त अवेयरनेस कीअं ईंदी, जॾहिं तव्हां समाजी तौर ते हिकिड़ो त एम्पावर हुजो, फाइनेंशियली तव्हां समाज में हिननि में तव्हां उन्हनि जा हिकु इंस्पिरेशन का हुजे। त जॾहिं असां वेंदा आहियूं त ॾिसंदियूं आहिनि त भई हिकिड़ी औरत थी करे इहो जेका आहे वञे थी अचे थी, अकेली थी वञे, त उन्हनि जे लाइ हिकिड़ो वॾो इंस्पायर थींदियूं आहिनि त ही तव्हां अकेला गाॾी में हलिया विया हो, बस में कीअं विया? त इहो उन औरतुनि जो हिकिड़ो सवाल हूंदो आहे, अच्छा बस मां तव्हां अकेला वापसि घर पहुची विया, तव्हांखे एड्रेस मिली वियो? सही। त मां पंहिंजी ॾाॾकी में चवां थी, मां हूँ जेका है तूं आपे आई गई है, हाँ तूं आपे कीअं आई है, हाँ तेना है जेको है उहो सवाल हे कर सें कासे आपे आई गई, अच्छा नंढड़ो कोई गॾु हथो आपा न तव्हां दरवाज़े ताईं कोन था आणिले। जॾहिं ए सवाल थी वेंदा या अहिड़े क़िस्म जा सवाल हूंदा आहिनि त उन्हनि खे कीअं वरी एक्सप्लेन कंदा आहियो? अच्छा उन वक़्तु तव्हांजी छा फीलिंग हूंदी आहे? एग्ज़ैक्टली। हाणे ॾिसो, हाणे उन्हनि मूंखां सवाल कयो, आपे आई गई है, अच्छा बाबा तूं आपे पाणी भरण जाएं थी मटके में? मां कोन थी भरी सघां मटके मां पाणी, न त खूह ते वई अकेली? हा वई हुअसि। पोइ रस्ते में कुझु थियो? न। त पोइ मूं त बस में चढ़ी सघीं थी न। सही। हाणे इहो उन्हनि सां रिलेटेड जॾहिं शयूं हूंदियूं आहिनि त जॾहिं मुंहिंजो लकड़ियुनि ते, छो जो मां जॾहिं मुंहिंजी शादी थी, मां मिठी सां ॾीपलो वई हुअसि, तॾहिं मूंखे फस्ट टाइम इहो फील थियो त हिते टॉयलेट न आहे औरतुनि लाइ। मतिलबु उते ज़रूरत तमामु घणी महसूसु थी मूंखे, त उते जो टॉयलेट ऐं उन्हनि जो जेका आहे रिवाज न हुयो। त उहो रिवाज जेका आहे असां औरतुनि खे एम्पावर करण जे लाइ, त तव्हां पाण इहो क्वेश्चन कयो त ही जेका सवाल आहे त तव्हां वटि पंहिंजे लाइ ज़रूरत जूं शयूं आहिनि, बेसिक नीड्स आहिनि, त उन्हनि खे एम्पावर करण लाइ असां उनखे, बाबा तूं जेको आहे आपे कमु करीसि? हा। तिना ज़रूरत आहे? हा, पर मुंहिंजो दबाए छो रखियो आहे पाण में? तव्हां ॿाहिरि कढो पंहिंजी फीलिंग खे, पंहिंजी अहसास खे। जेसि ताईं तव्हां उन्हनि खे इहो अहसास न ॾियाराईंदा तेसीं उहो एम्पावर न थींदियूं। त जॾहिं असां उन्हनि खे एम्पावर जी ॻाल्हि कंदी आहियां त स्टार्टिंग में तव्हांखे उन्हनि खे बेसिक शयुनि खे स्टार्ट करणो पवंदो ऐं उन्हनि जी ॻाल्हि खे ॿुधणो पवंदो ऐं उन्हनि खे उन ॿोलीअ में उन तरीक़े सां सम्झाइणो पवंदो, तॾहिं उहो सम्झी सघंदियूं। छाकाणि जो हिन वक़्तु पुष्पा अगरि असां उन्हनि खे वॾा सेमिनार्स कराए उन्हनि खे ॿुधायूं त थी सघे थो उन्हनि खे उहे ॻाल्हियूं न सम्झ में अचनि।
ऐं ख़ासि तौर ते पंहिंजी न्याणी पंहिंजी धीअ जेका उन धरती खां निकिती आहे, मुश्किलात ऐं परेशानियूं ऐं ॾुख दर्द सभु सहंदे अॼु हू हिकु कामयाबु औरत थी आई आहे, त इहो उन्हनि जे लाइ हिकु वॾो मिसाल आयो। तव्हां जहिड़ियूं भेणूं जेके आहिनि उहे सॼी असांजी धरती जे लाइ मिसाल आहिनि, पर ख़ासि तौर ते जंहिं असां इलाइक़े ख़िते सां तालुक़ु रखूं था, त इहो उहे तव्हांखे ॾिसी मिसाल ॾींदा हूंदा त पुष्पा ॾिसो कीअं कमु कयो, या बाबा पुष्पा खे कीअं वठी ॿाहिरि निकिता। ठीकु आहे, उन दौर में ॾुखायूं हुयूं, अॼु बि आहिनि, मामलात अॼु बि आहिनि, पर मां सम्झां थी त जेको महिनत करे थो उहो सोभारो थिए थो, उहो कामयाबु थिए थो। मुख़्तलिफ़ असां जूं फील्ड्स आहिनि। पुष्पा पहिरीं त गॾिजी हे कलाम था ॿुधूं, पोइ वरी कचहरी कंदासीं। हाँ ज़बरदस्त। मत विसारे
जीअं त तव्हां बाबा वठी तव्हांखे शहर आयो ऐं पोइ पढ़ण जो बि तव्हां ॿुधायो त सरकारी स्कूल में उन टाइम खां पंहिंजी पढ़ाई शुरू कई। भेणुनि में केतिरियूं भेणूं आहिनि ऐं छा तव्हां खां अलावा ॿियनि भेणुनि बि तालीम हासिलु कई? जी हुन वक़्त में जॾहिं बाबा आयो पे हैदराबाद ऐं हुन टाइम ते असांजी बिरादरी में काफ़ी माण्हुनि बाबा जी मुखालफ़त कई ऐं चयो त तूं नियाणी पढ़ाईंदे अगरि मैट्रिक खां पोइ पढ़ाईंदे त असीं तुंहिंजे घर न ईंदासीं। ऐं काफ़ी बिरादरी में इहो थियो। पुष्पा, छा बिरादरी में जेका कम्युनिटी हुई पंहिंजी बिरादरी हुई उन में ॿियूं छोकिरियूं न पढ़ियूं हुयूं? न, हुन टाइम ते को छोकिरी पढ़ियल लिखियल न हुई असांजी बिरादरी में। ऐं एज़ ए कम्युनिटी जेका आहे हिकिड़ो ग़रीब कम्युनिटी वारा छोकिरियुनि खे न पढ़ाईंदा आहिनि। उहे चाहींदा आहिनि त घर में भर्त करे मानी टिकी करे ऐं हिनखे सम्झो पोरियो करे उन्हनि खे इहो रिवाज बि न हूंदो आहे। त असांजा कुझु कस्टम कुझु रिवाज अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें नियाणियुनि खे पढ़ाइनि थोरो सम्झनि था। हाणे इहो उत्तर या लाड़ जो पासो अञा ॿियो आहे, ही थरपारकर जो पासो। हाणे जेका आहे थरपारकर में तमामु घणी सुजागी आई आहे। मुंहिंजूं हैदराबाद में जेका 2 भेणूं पढ़ियूं, ॿई जेका जर्मनी में PhD करी आई। वेरी गुड, ज़बरदस्त। सच्ची ॾिसो त जॾहिं माण्हू महिनत करे थो त उहो न सिर्फ़ु पंहिंजे मुल्क में पर ॿाहिरि मुल्कनि में बि वञी असां पढ़ाई करे सघूं था। पुष्पा, तमामु सुठी ॻाल्हि ॿुधाई तव्हां इहा। हा, मतिलबु हिननि खां इहो फीलिंग ईंदी आहे। मुंहिंजो बाबा ईअं चवंदो हो त मुंहिंजूं नियाणियूं न आहिनि, मुंहिंजा पुट आहिनि। ऐं उहो नियाणियूं जेका आहे जॾहिं मुंहिंजो बाबा फ़ख्र सां चवंदो हो तॾहिं कुझु माण्हू इहे चवंदा, जीअं मां यूनिवर्सिटी में पढ़ी हुयसि, मास्टर्स कयो, मुंहिंजी डिस्टिंक्शन आई हुई मास्टर्स में, तॾहिं यूनिवर्सिटी में छो जो मुंहिंजी शादी थोरो अर्ली मैरिज हुई। 16-17 ईयर्स में मुंहिंजी शादी थी वई। त उन्हनि में मुंहिंजे सहुरे जो तमामु वॾो किरदारु आहे मुंहिंजी पढ़ाई में, छो जो उहो हिकिड़ो मास्टर, हिकिड़ो टीचर हुयो, डीपले जो हुयो ऐं टीचर हुयो। उन्हनि चयो त मुंहिंजी नूंहुं पढ़ंदी। हाणे ॾिसो उन्हनि में हिकिड़े इनलाज़ में या साउरनि में मुंहिंजी नूंहुं पढ़ंदी। इहा हिकिड़ी तमामु सुठी ऐं नई ॻाल्हि था ॿुधायो। ख़ैर केतिरनि जॻहनि ते मां इहे ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि भेणुनि खां त उन्हनि जा इनलॉस पढ़ाइनि था, पर जीअं हे कम्युनिटी वाइज़ असां ॾिसूं था ऐं ख़ासि तौर ते असांजे थरपारकर जे इलाइक़े में उते बि उहा सोच हुई त मुंहिंजी नूंहुं पढ़े। ऐं उन टाइम ते तव्हां ॾिसो मुंहिंजो मां घूंघट में हूंदी हुअसि ऐं असांजो जेका कस्टम आहे उहो सॼा मां फॉलो कंदी हुअसि। त मुंहिंजो सहुरो चवंदो हीअ त मुंहिंजी निमाणी नूंहुं आहे ऐं शहर जी आहे, शहरी नूंहुं आहे न, इन्हनि खे पढ़ाई जी तरफ़ आणिजे। पोइ मुंहिंजे सहुरे इहो स्टेप वरितो ऐं डिसीशन वरितो त तोखे पढ़णु खपे। ऐं तॾहिं मुंहिंजे जेका सहुरे चयो त यूनिवर्सिटी में इन्हनि खे एडमिशन ॾिरायो। ऐं पोइ फ़ख्र सां चवंदो हो त मुंहिंजी नूंहुं जेका आहे, तव्हांजी नूंहुं पढ़ियल आहिनि? मुंहिंजी नूंहुं त पढ़ियल आहे। ऐं उहो मास्टर जेका चइबो आहे न, मास्टर्स करे पई। हाणे उहो ख़ुशी जो इज़हार। तॾहिं मां उन्हनि जे ट्रस्ट खे, उन्हनि जे एतमाद खे मां इहो ॿुधायो त न, मां तव्हांजे जेका उन्हनि में मां डिस्टिंक्शन वरिती ऐं मास्टर्स में तमामु सुठनि मार्क्स खां पास थी। तॾहिं ऐं यूनिवर्सिटी जी एक्टिविटीज़ में मां हिसो वठंदी हुअसि। अच्छा, कहिड़ियूं एक्टिविटीज़ हुयूं भला? मां 96-97 में ॿुधो हो त तव्हां थोरो क्लासिकल डांस बि कंदा हुआ। जी, ऐं मां बेस्ट डिबेटर जो अवार्ड खटियो यूनिवर्सिटी में। बेस्ट एक्ट्रेस जो अवार्ड मिलियो मूंखे। कहिड़ो तव्हां एक्ट कयो, कुझु यादि आहे? मां जो किरदारु अदा कयो ऐं जेका पंहिंजी ॻोठाणियूं मायूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो किरदारु अदा कयो ऐं बेस्ट एक्ट्रेस जो अवार्ड मिलियो। साईं रजब मेमन यूनिवर्सिटी में हाणे गुज़ारे विया आहिनि। तमामु बहितरीनु हिकिड़ो उस्ताद हुयो असांजो। उन्हनि बेस्ट एक्ट्रेस जो ऐं बेस्ट डिबेटर। ऐं मां ॻाइण जो शौक़ु हो थोरो। अच्छा, वाह वाह, तमामु कॾहिं कॾहिं थी बि आहियां। अच्छा, ॻाइण में भला कहिड़ा आर्टिस्ट पसंदि आहिनि पंहिंजे सिंध जा, ख़ासि तौर ते असांजी फीमेल सिंगर्स? मूंखे सनम मारवी पसंदि आहे ॾाढी। उनजो आवाज़ हिकिड़ो जेका क्लासिकल ॻाए थी, तमामु सुठो ॻाए थी। ऐं उस्ताद बड़ी गुलाम अली मूंखे, छो जो उन ठुमरी ऐं जेका उन्हनि जा पंहिंजा आहिनि उहो मूंखे वणनि था। मेहदी हसन मूंखे वणंदो आहे। इहो ॿ जेका आहिनि मूंखे वणंदा। हा, ऐं नैयरा नूर मूंखे इन करे वणंदी हुई त नैयरा नूर जा जेका हुन टाइम ते गीत हूंदा तमामु सुठा। ऐं नैयरा पाण बि ॾाढी सिंपल ऐं सादी फीमेल हूंदी, पर हुनजे आवाज़ में
हिकु तमामु वॾो जादू हूंदो तमामु पुराणियूं यादूं तव्हां ताज़ियूं करे छॾियूं अॼुकल्ह मूंखे जेका सिंधी में जेका कलाम ॻाइनि था उन्हनि में जेका ही कैसेटी या शाइर जेका हूंदा आहिनि उहो हिकिड़ो अलॻि उन्हनि जो हिकिड़ो इरा आहे या उन्हनि जो हिकिड़ो अलॻि उहो आहे उहो पंहिंजे समाज में पर सिंधी जेका गायकी आहे उन्हनि खे रिवाइव कयो जेका साईं हुयो पंहिंजो जेका छम छम छा हुयो जेका सराइकी कलाम हुयो साईं सलेमान शाह जो उहो मूंखे वणंदो हो छो जो उन टाइम ते असां रिदम बि उन्हनि खे ॾिसी कंदा हुआसीं त ही साईं छम छम वल वल अगरि उहो कलाम हुजे वल वल कतल करे सां अच्छा कुझु हुन सां गॾोगॾु पढ़ाई जी तरफ़ हो त कुझु अदब जे हवाले सां लिटरेचर खे पढ़ियो या कुझु किताब लिखियूं कहिड़ी सिंफ़ तव्हांखे वधीक पसंदि आहे लिखण जे हवाले सां जे इन फ्यूचर लिखणु चाहियो त मां मैट्रिक में हुयसि तॾहिं मूंखे परवीन शाकिर वणंदी हुई छो जो हुन टाइम थोरो नौजवानी जो दौर हो पर हुननि खां पोइ मां मीर हसन मीर ऐं मीर तकी मीर खे पढ़ियो हो हाणे जेका कुझु मां शाइरी करणु शुरू कई आहे उर्दू में उहो स्टार्ट कई आहे पर मूंखे नसर ऐं जेका नज़म आहे उन्हनि में थोरो सो इहे आहे त मां नज़म जी तरफ़ वञा या नसर जी तरफ़ वञा त उन्हनि टाइम कोशिशि कयां पई त मां कुझु लिखां पर मूंखे लिखण में इहा आहे त मां हिकिड़ी औरत जा अहसास लिखण थी चाहियां उन्हनि जो जनम उन्हनि जो इनकलाबी औरतूं जेका पंहिंजे सिंध जूं आहिनि जीअं जेका पंहिंजी धरती लाइ माई धंधो हुजे माई बख़्तावर हुजे उन्हनि लाइ जेका उन्हनि महिनतूं कयूं आहिनि त मां कोशिशि कयां थी त उन्हनि खे मां पंहिंजी शाइरी में प्रिडिक्ट कयां या पंहिंजी शाइरी में आणियां त उहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो ख़ूबसूरत अहसासु आहे त हिकिड़ी औरत जेका आहे जॾहिं इनकलाब आणे थी समाज में तॾहिं उन्हनि खे तब्दीली कीअं थी आणे केॾा मुश्किलात परेशानियूं उहे सभु फेस करे थी ऐं अॼु जी जेका पंहिंजी औरत आहे पुष्पा थोरो हलूं था वरी थर जी तरफ़ त हाणे जेको वञूं था हिन दौर में जॾहिं थर कॾहिं घुमण बि वञूं ऐं अक्सर मां तव्हांखे ॾिठो आहे उते वञी ख़ासि तौर ते बकरियूं हूंदियूं आहिनि उन्हनि सां गॾु बीठा हूंदा आहियो कॾहिं कॾहिं जेको आहे पंहिंजे ॻोठाणियूं भेणूं जेके हूंदियूं आहिनि न्याणियूं हूंदियूं आहिनि उन्हनि सां गॾु तव्हांजो कॾहिं तव्हां सां गॾु मां हिकु ॿ तव्हांजी ॿी भेड़ी पिक्चर ॾिठी जंहिंमें शायदि को गीत ताईं कुझु ॻायो था त हाणे जॾहिं तव्हां होॾे मोटंदा आहियो त उन में केॾो चेंज ॾिसो था जॾहिं पहिरीं वारे ऐं हाणे वारे दौर में मतिलबु मुंहिंजो लाइफ स्टाइल में पढ़ाई में ऐं उन्हनि जे अॻिते वधण में उन्हनि औरतुनि जो थोरो छा भला उन्हनि में चेंज आई आहे कीअं था सम्झो हाणे मौजूदा दौर में मां चवां थी त जेका नेचर आहे न नेचर खां जेका क़रीब हूंदा आहिनि या कुदरती जेका नज़ारा आहिनि या ॾाढा ख़ूबसूरत ॾाढो सुहिणो आहे कारूंजर जबल हुजे नंगर पार्कर हुजे पर हाणे मां ॾिसां थी त जॾहिं खां ट्रांसपोर्ट अचे थी वञे थी रोड रस्ता ठहिया आहिनि उन्हनि खां पोइ थर जेका आहे काफ़ी तमामु चेंजिंग आई आहे चेंजिंग ईअं आई आहे त जेका तमामु घणो जेका कारोबार बि हाणे असांजे थर में कुझु वधीक थियो आहे कीअं था सम्झो हिन खे न थर खे कारोबार जे लिहाज़ खां मां सम्झां थी त कारोबार उहो करणु खपनि उते उहो इंडस्ट्रियूं लॻाइनि जेका थर में इनकलाब आहिनि या थर में रेवोल्यूशन अचे जीअं डेयरी फार्मिंग आहे उते को कारोबार न आहे मां सम्झां थी त डेयरी फार्मिंग में या लाइव स्टॉक में उते तमामु वॾियूं कारखाना लॻी था सघनि ऐं हुते उन्हनि जो छो जो थर जो माण्हू जेका आहे उहो लाइव स्टॉक ऐं थर हिकिड़ी जीअं चवंदा तरीक़े सां करे सघे थो पंहिंजे कम खे ऐं इन खां अलावा जेका क्रॉपिंग सिस्टम आहे न मां छो जो हिकिड़ी एग्रीकल्चरिस्ट बि आहियां त मां सम्झां थी त क्रॉपिंग सिस्टम आहे उन्हनि में फार्मर्स खे अवेयरनेस ॾियनि त उहो क्रॉपिंग सिस्टम खे छो जो उतो बाजरी आहे असांजी हिन जी ड्राई करे पोइ कीअं ॿाहिरि मुल्कनि में असीं इम्पोर्ट एक्सपोर्ट करे सघूं था त थर में सिर्फ़ु तव्हां जेका आहे थर कोल लॻायो था सिर्फ़ु थर कोल सां एतिरी तब्दीली न अची सघी आहे हुननि जेका एतिरी तब्दीली न आणे सघिया आहिनि मां सम्झां थी अची सघे थी जेकॾहिं अञा बि हुनखे वधायो वञे त न थरी माण्हुनि खे का रिलीफ मिलणु खपे उते जेके मक़ामी माण्हू आहिनि थर जे माण्हुनि खे डिस्प्लेस न कयो तव्हां उते जो उते ई मक़ामी माण्हुनि खे मक़ामी इंडस्ट्रियूं लॻायो त इहो तमामु घणो अहम आहे छो जो उते पाणी जी शॉर्टेज आहे त पाणी जेका आहिनि हुननि जो ज़िंदगी आहे पाणी ज़िंदगी आहे सॼो गुज़र बसर पाणी ते आहे तव्हांखे ॿ ॾींहं पाणी न मिले त माल हुजे या इंसान हुजे असां न रुगो खपे थो हिकु त पाणी ॿिजो असांजी जेका असांजी फसलां आहिनि उहो जहिड़ा तयारु थींदे त उहो पूरो
रिटर्न मिले मीन्स सही। असांजो उन जेका बि फसलूं थियनि थियूं उन्हनि फार्मर्स खे मिले। ॿियो मालिकाना हक़ न आहिनि। सही। मालिकाना हक़ मिलनि जेको थर जो अॻूणो जेका पुराणा जेका सेटल आहिनि हाँ। उन्हनि खे उन्हनि जी गऊचर ऐं ज़मीनूं उन्हनि जे नाले ते नाले थियनि। ते हुजनि। तॾहिं हाणे थरी माण्हू डिस्प्लेस थींदो त थर जो ॿियो माण्हू अची उहो थर खे उहो न सजाए सघंदो न उन्हनि में ॾिसो उते नेचुरली। जेके चिबड़ थियनि था उते जी जेका सुकल गुआर थींदी आहे हिकिड़ी त ताज़ी गुआर हूंदी हा। आहे उहा त उहा तमामु सुठी ठहंदी आहे पर जेको असांजूं वॾड़ियूं गुआर खे सुकाए रखंदियूं आहिनि त उन खां पोइ वरी उनखे उॿारे वरी उन में चिबड़ विझी ठाहींदियूं आहिनि। छा कॾहिं इहो ठाहियो आहे ऐं तव्हां कीअं ठाहियो था भला असांखे थोरो मुख़्तसर उन्हनि खे चिबड़ ऐं गुआर जी बि रेसिपी ॿुधायो। चिबड़ जेका चिबड़ आहिनि उन्हनि जी ड्राई फॉर्म खे असां कचरियूं चवंदा आहिनि। कचरी चवंदा आहिनि। कचरी चवंदा सही। आहिनि ऐं उहो गोश्त खे ॻारे थी ऐं उहो बिल्कुलु उन्हनि खे मीट खे टेंडराइज़ कंदी आहे। हा। त गुआर ऐं चिबड़ जेका आहिनि उहो तमामु ज़बरदस्त उन्हनि में मिनरल्स आहिनि ऐं न्यूट्रिएंट्स आहिनि त उहो टेस्ट बि ॾाढो सुठो हूंदो ॾाढो ज़बरदस्त अथव ख़ासि करे नगर पार्कर जो गुआर छो जो उन्हनि खे असां अपनी ॿोली में चऊं था आंटियो गुआर। अच्छा आंटियो गुआर उहो त न जेका हीअं वकड़ वारी हूंदी आहे। वकड़ खे आंटियो चवंदा आहिनि। ओके असांजी अॼु नओं लफ़्ज़ बि ॿुधो आहे मां। आंटियो गुआर तमामु त सुठो। उहो चिबड़ ऐं गुआर जी जेका रेसिपी आहे उते छो जो घणो मसाला ऐं हिन जो रिवाज न आहे त सिर्फ़ु ओनली जीरो हा। ऐं मखण अच्छा ऐं नमक लूण ऐं ॻाढ़ा मिर्च बसि इन में इहो पचंदो चई आहे। हिन में जॾहिं उहो मिटी जे उहे बर्तन में ठाहींदा आहियूं तॾहिं ॾाढो मज़ो ईंदो आहे छो जो उन्हनि जी जेका ख़ुशबू मिटी जी ऐं उहो गुआर जी हा, उहो उहो शामिल उनमें थी जेका वेंदी आहे मिक्स थी चिबड़ थिए। में ऐं उहो जेका कॉम्बिनेशन ठहे थो ख़ासि करे बाजरी जी कुझु मानी ॾींहं में। पहिरीं बि तव्हांजो ॾिठो त बाजरी जी मानी में मखण मथां रखी ऐं कुझु खाओ पिया। बाजरी जी मानी बाजरी जी मानी थोड़ी बिल्कुलु। मुश्किल हूंदी आहे ठाहिण में पर खाइण में ॾाढी आसानी खाइण में सुठी। ॾाढी टेस्ट हूंदी आहे। तव्हां अचो त कॾहिं खारायूं तव्हांखे बिल्कुलु गॾिजी मखण मां घर में खाईंदासीं ठाहींदी ऐं आहियां। अञा त इलाही कचरियूं आहिनि उहो कंदासीं। पहिरीं गॾिजी हीउ कलाम था ॿुधो।